अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरन जी वस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुको आहियां। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आयो त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। त रहीम शेमीर वटि जेको आहे त किराए जा कातल पेश कंदो त हिननि बासियो आहे त असांखे शमशूअ मोकिलियो हो। तॾहिं त शेमीर ख़ान चवंदो त हिननि खे त बिजार ख़ान मोकिलियो हो। त चवंदे रहीम चवंदो त न, हिननि खे शमशूअ मोकिलियो हो। इहो चई करे त जॾहिं ज़ाहिर थियो ऐं नालो बिजार ख़ान जो खणिजो जी दोस्त। त असल में बिजार ख़ान जा माण्हू आहिनि, पर उन्हनि जी हिकु ट्रिक आहे दोस्तों, बहितरीनु ट्रिक। ॿिए पासे जेको आहे त बानो खे पंहिंजो पीउ चिबड़ ख़ान इहो चवंदो त जेको आहे त नौरोज़ ख़ान जी जेसिताईं शादी थिए तेसिताईं असांजे घर में पेर न रखे, क़दम बि न रखे। तंहिं ते उहो बानो चवंदी त जेकॾहिं तव्हां असांखे पालियो आहे त इहो हुकुम असां ते हलाए सघो पिया, पर हाणे न, छो त असांखे तव्हां पालियो ई न आहे त तूं असां ते हुकुम कीअं थो हलाईं। नौरोज़ ईंदो ऐं ज़रूरु ईंदो। जी दोस्तों, त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़।